आमिर पंहिंजे ऑफिस में ब्रेक दौरान हिकु होटल ते चांहि पीअण वेंदो हुयो। आमिर उन होटल ते नोट कयो त हिकु छोकिरो रोज़ अचे मानी खाईंदो हुयो। ऐं बिल ॾियण वक़्तु रश जो फ़ाइदो वठी होटल वारे खे झांसो ॾेई बिल ॾियण खां सवाइ भॼी वेंदो हो। हिकु ॾींहुं आमिर सोचियो त होटल वारे खे ॿुधाइजे। हू उथी होटल जे काउंटर ते वियो ऐं चयईं, हमरा जेको साम्हूं मानी पियो खाए, कुझु ॾींहंनि खां ॾिसां पियो त इहो बिल ॾियण खां सवाइ हलियो पियो वञे। इहो रश जो फ़ाइदो ॾिसी इहो रोज़ भॼी थो वञे। अॼु हिनखे झलियो। भाऊ वञण ॾिस, हिनखे कुझु न आहे चवणो। हे वञे पोइ मां तव्हांखे ॿुधायां थो छा मसइलो आहे। अदा हिनखे छो वञणु न झलीस छो न थो। अरे भाऊ तूं अकेलो न आहीं जंहिं हुनखे नोट कयो आहे। हिते हर माण्हू हुनखे नोट करे थो। मुंहिंजो पाण हर ग्राहक ते नज़र हूंदी आहे। मूंखे सॼी ख़बर आहे त हू मुफ़्त में मानी खाई ऐं निकितो रश जो फ़ाइदो वठियो हलियो थो वञे। तव्हांखे ख़बर आहे ही होटल जे ॿाहिरां वेठो हूंदो आहे ऐं वेही दुआ कंदो आहे त अलाह करे त हिन होटल ते रश थिए त मां रश जो फ़ाइदो वठां ऐं पाण मानी खाई निकितो हलियो वञां थो। मूं सोचे वरितो आहे त हमेशह मां हिनखे ईअं ई नज़रअंदाज़ कंदो रहंदुसि। कॾहिं न रोकींदो रहंदुसि, न ई कॾहिं पकड़ींदो रहंदुसि, न ई कॾहिं बेइज़त कंदो रहंदुसि। अदा मूंखे लॻे थो त मुंहिंजे होटल ते रश थिए ई हिन जी दुआ जे करे ऐं मां हिन जी दुआ ऐं अलाह जे विच में अची गुनाहगार छो थियां। ही मुंहिंजे तरफ़ां हमेशह ईअं ई नज़रअंदाज़ थींदो रहंदो, ईअं ई पियो अचे, ईअं ई रश जी दुआ पियो घुरे, ईअं ई मुंहिंजे होटल जी रोज़ी हले। मूंखे ॿियो छा खपे। मां हिनखे कॾहिं बि न रोकींदुसि, न ई कॾहिं बदतमीज़ी कंदो रहंदुसि। छाजे करे? हिन जे करे ई त मुंहिंजी रोज़ी थी आहे। सलाम आहे भाऊ तव्हांखे। महिरबानी भाउ। दोस्तो, असां सम्झंदा आहियूं त असां जेको कुझु कमायूं था उन में असांजो ई कमाल आहे ऐं कंहिं ॿिए जो न आहे। पर इहो यादि रखो त अल्लाह रब्बुल इज़त असांजे रिज़्क़ में बरकत कंहिं न कंहिं जे करे ई विझंदो आहे। अल्लाह असां सभिनि जे रिज़्क़ हलाल में बरकत नसीब फरमाए। आमीन सुम आमीन या रब्बुल आलमीन। दोस्तो, अहिड़ा लाचार ऐं ग़रीब माण्हू तव्हांजे कारोबार तरफ़ अचनि त ख़ुदा जे करे उन्हनि खे दरगुज़र करियो। अगरि अहिड़ा माण्हू अचनि ऐं अव्हां सां अहिड़ो कुझु कनि त तव्हां उन्हनि खे नज़रअंदाज़ करियो, छो त अहिड़नि ख़ुददार माण्हुनि खे कंहिं अॻियां हथु टंगणु न ईंदो आहे। उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त छा ईअं करणु घुरिजे या न।